झिरो टाउन कमेटी में रोशनी पब्लिकेशन तरफां 3 ॾींहनि वारो किताबी मेलो लगायो वियो। किताबी मेले जो इफ्तिताह तर्जे नाले वारे इल्मी अदबी सुघड़ शख्सियत फ़कीर गुलाम हैदर लगारी कयो। इफ्तिताही तकरीब में अवामी तहरीक अगवान अयाज़ कोसो, सिंधियानी तहरीक अगवान सिंधु कलोई फ़कीर, सुलेमान लगारी, अयाज़ लगारी, मुस्तफ़ा होत, वसीम यूसुफ रायमू, सोहाई कलोई, इसहाक सागर भट्टी, शाहिद मजीद कायमखानी, अयाज़ रिजवी, कादिर भमरो, गुल सिंधी, अब्दुल रहमान, शाहिद कलोई समेत तालके जुडो जे सवे माण्हुनि शिरकत कई। उन मौके ते सियासी समाजी अगवाननि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त मीडिया सेंटर जुडो जे सहाफ़ियुनि पारां किताबी मेलो लॻाइण साराह जोॻो अमल आहे। जुडो शहर में पहिरियों भेरो वॾो किताबी मेलो लॻायो वियो आहे, जेको 3 ॾींहनि ताईं जारी रहंदो। किताबी मेले में मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते मुश्तमिल हज़ारे किताब रिआयती अघनि ते मौजूद आहिनि। ही हिकु वॾी इल्मी सरगर्मी आहे। किताबनि जो शौक़ रखंदड़ हर माण्हू हिन मौक़े मां फ़ाइदो वठे, पंहिंजी पसंदि जा किताब ख़रीद करे सघनि था। किताब इल्म जो खज़ानो आहिनि। किताबनि जो मुतालो करण सां ई इंसान बाशऊर बणिजी सघे थो। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।